हिन अहम ख़बर सां त एक्साइज़ नार्कोटिक्स कंट्रोल सिंध हिक ॾींहं में 5 वॾियूं कार्रवायूं कयूं आहिनि। 7 मंशात स्मगलर्स खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 59 किलो चर्स, 7 किलो आइस ऐं 1 किलो हीरोइन हथ कई वई आहे। अब रिवर रोड चेक पोस्ट ते 2 मंशियात फरोश चंगेज़ अली ऐं रियाज़ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि जी कार जी ॻुझनि खाननि मां 3 किलो आइस हथ कई वई आहे। पुरानी सब्जी मंडी जे झंडा शाह कब्रिस्तान में एक्साइज़ टीम ऑपरेशन कियो आहे, जंहिं दौरान 1 किलो हीरोइन ऐं ऑटो रिक्शा हथ करे मंशात फरोश अमजद खान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बकाई अस्पताल वेझो मंशात फरोश ज़ियाउल्लाह खे गिरफ़्तार करे 40 किलो चर्स हथ कयो वियो आहे। शाह फैसल में 2 जवाबदार अब्दुल रहमान ऐं नसीर गुल खे गिरफ़्तार करे 4 किलो आइस ऐं 7 किलो चर्स हथ कयो वियो आहे। रोहिड़ी में भी जवाबदार आफ्ताब अहमद बिरोही कार समेत गिरफ़्तार करे 12 किलो चर्स हथ कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण डीजी एक्साइज़ एंड नार्कोटिक्स कंट्रोल ऑफिस पहुची कामयाब ऑपरेशन ते एक्साइज़ टीमुनि खे मुबारकबाद ॾिनी आहे। शहजील इनाम मेमण जो चवणु आहे त कार्रवायूं ऐं गिरफ़्तारियूं कानून लागू कंदड़ इदारनि जे अज़म जो सबूत आहिनि। अमुन ऐं मंशात खां पाक मुआशरे लाइ ऑपरेशन तेज़ कयो वेंदो। शहजील इनाम मेमण जो वधीक चवणु हो त जांच जो मक़सद मंशियात स्मगलिंग जे नेटवर्क खे ख़त्म करणु आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। एक्साइज़ नार्कोटिक्स कंट्रोल सिंध हिक ॾींहं में 5 वॾियूं कार्रवायूं कयूं आहिनि। 7 मंशियात स्मगलर्स खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 59 किलो चर्स, 7 किलो आइस ऐं 1 किलो हीरोइन हथ कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे कराची का चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वधीक छा चवणो हो सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण जो? बिल्कुल अब्दुल कयूं एंटी नार्कोटिक्स कंट्रोल सिंध जेको एक्साइज़ खाते जो शोबो आहे हुन में हिकु ॾींहं में अॼु 5 वॾा जेके ऑपरेशन कया आहिनि। उन्हनि में मंशियात जा जेके 7 स्मगलर उन्हनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे ऐं 59 किलो चर्स, 7 किलो आइस ऐं 1 किलो जेको हेरोइन जेका आहे उहा जेका उन्हनि वटि हथ कई वई आहे। जेके मुख़्तलिफ़ ऑपरेशन कया विया आहिनि उनमें हिकिड़ो हब रिवर रोड चेक पोस्ट ते इंटेलिजेंस बेस ते बदल जेको ऑपरेशन कयो वियो जंहिंमें 2 मंशियात फरोश चंगेज़ अली ऐं रियाज़ अहमद खे गिरफ़्तार करे उन्हनि जी कार वटि जे खुफ़िया खाननि मां 3 किलो आइस हथ कई हुई। अहिड़ी तरह सां पुराणी सब्जी मंडी में झंडा शाह कब्रिस्तान आहे उते एक्साइज़ टीम जी इंटेलिजेंस ते बदल कार्रवाई में ऑपरेशन में 1 किलोग्राम हेरोइन हथ कई वई। अहिड़ी तरह सां ऑटो रिक्शा कब्ज़े में वरितो वियो आहे। मंशियात फरोश अमजद खान जेको वलद दौलत खान उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। एक्साइज़ पुलिस ज़िले मलीर जी कराची में सुपर हाईवे जे इलाइक़े टूल प्लाज़ा जे वेझो बकाई अस्पताल जेका आहे उते पिणु जेका कार्रवाई कई आहे उन कार्रवाई में पिणु जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। उन जवाबदार वटां जेके मुख़्तलिफ़ मंशियात जो जेको सामान आहे उहो गिरफ़्तार करण जे हवाले सां दावा कई आहे। हुन में 40 किलोग्राम चर्स हथ कई वई आहे ऐं ज़ियाउल्लाह वलद अहसन जेका मंशियात फरोश आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां शाह फैसल जो इलाइक़ो कराची में उन में ऑपरेशन दौरान 2 जवाबदार अब्दुल रहमान ऐं नसीर गुल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वटान पिणु 4 किलो आइस ऐं 7 किलोग्राम चर्स कई वई आहे। अहिड़ी तरह सां एक्साइज़ टीम रोड़ी जी जेका टीम आहे उन कार्रवाई कई। उन में जवाबदार आफ्ताब अहमद बिरोही खे कार समेत गिरफ़्तार करे 12 किलो चर्स कयो वियो आहे। गिरफ़्तार जेको जवाबदार आहे उन वटां जेका CNCA जे तहत जेके उन जे मथां जेके केस दाख़िल कया विया आहिनि उन जे ख़िलाफ़ जांच कई पई थी वञे। अहिड़ी तरह सां कार्रवाई जी इत्तला मिलण ते सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण डीजी एक्साइज़ ऐं नार्कोटिक्स कंट्रोल जे ऑफिस पहुतो ऐं कामयाब ऑपरेशन ते एक्साइज़ टीमुनि खे न सिर्फ़ शाबाशी ॾिनी बल्कि एक्साइज़ टीम जेका आहे पुलिस उनजी कार्रवाई खे मंशियात ते लहनत ख़त्म करण जे हवाले सां संदसि चवणु हुयो त इहे गैर जेका मुतज़िल जेको अज़्म जो इज़हार आहे ऐं असां ऑपरेशन ऐं गिरफ़्तारियूं जेके असांजे कानून लागू कंदड़ इदारा करे पंहिंजी लगन ऐं कारकर्दगी जो जेको सबूत ॾेई रहिया आहिनि इहा संदन कारकर्दगी साराइण जोगी आहे। महफ़ूज़ ऐं मंशियात खां पाक मुआशरे खे यकीनी बनाइण जे हवाले सां ऑपरेशन में वॾी जेका तेज़ी आंदी वई आहे ऐं वधीक जेका जांच ऐं इन मक़सद जे हवाले सां मंशियात जी जेका स्मगलिंग आहे इन जे पोयां जेके मौजूदु समूरो नेटवर्क आहे उनखे ख़त्म करणु अहमियत जोॻो आहे। त इन हवाले सां जेके कार्रवायूं आहिनि जो सिलसिलो जारी आहे हू पंहिंजे पारां पंहिंजी टीम खे न सिर्फ़ शाबाश ॾिए थो बल्कि वधीक जेको हिमत सां अहिड़े क़िस्म जी कार्रवायूं करे मंशियात जे ख़ात्मे जे हवाले सां उन्हनि जी पुठिभराई कंदे हिदायत करे थो त वधीक कार्रवाई कई वञे ऐं अहिड़ा जेका मंशियात फरोश आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जी अब्दुल कयूं। ठीक है फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।